अल्लाह से फरमाए तो मां तव्हां जो रब आहियां, मां तव्हां खे पालियो आहे, डिजो न मोटी अचो पंहिंजे पालींदड़ ॾे। अबी अम्मा तव्हां खे एतिरो कोन पालियो आहे जेतिरो मां रब तव्हां खे पालियो आहे। तव्हां अम्मा जे पेट में हुयो चौबाज़ रस्ता बंद हुया, उते भी तव्हां खे मां पालियो। वरी अम्मा जे पेट मां तव्हां ॿाहिरि निकिता, न तव्हां खे ॾंद न ॾाठूं, न गोश्त पिया खाई सघो, न मानी पिया चबाड़े सघो। वहदैनाहुन नजदैन। वरी तव्हां जे अम्मा जे छातीअ में ॿिनि खीर जे नहरुनि जो इंतज़ाम भी तव्हां जे लाइ मां कयो। वल्लज़ी क़द्दर फहदा। वरी खीर जे चूसण जो सबक भी तव्हां खे मां ॾिनो। सब चो सुभान अल्लाह। असां जे सिंध में अम्मा पंहिंजे बच्चे खे जेॾी महिल थञ ॾींदी आहे त उनखे तिंजणे में ॿधंदी, पोइ हिकिड़ो हथ हुनजे मथे जे हेठों रखंदी आहे, ॿियो हथ हुनजे पेशानी ते रखी करे बुबड़ो हुनजे वात में विझंदी आहे। अल्लाह से फरमायो वल्लज़ी क़द्दर फहदा। ओ इंसान तुझी मां तरगो एतिरो कयो जो बुबड़ो तुझे वात में विधई। बाक़ी ही केर पियो तोखे सबक ॾे त इन अम्मा जे बुबड़े खे ज़ुबान जे मथां तारू जे हेठां रखी करे चुस्कारो ॾींदुसि त खीर ईंदो। अल्लाह से फरमा वल्लज़ी क़द्दर फहदा। इहो खीर जे चूसण जो सबक ॾियण वारी तुआरी मां कान हुई, मां रब हुयो। वअनीबू इला रब्बिकुम। मां तव्हां जो रब आहियां, मां तव्हां खे पालियो आहे, डिॼो न। बाबा पुट जो पीउ खे परचाइण जे लाइ ईंदो आहे त डिॼंदो आहे, या बच्चो जो अम्मा खे परचाइण जे लाइ ईंदो आहे त डिॼंदो आहे। यकीन हूंदो त अबे वटि वेंदुसि त पोइ ख़ुशि थींदो। असां त ॾिठो आहे पुट पीउ खे परचाए पियो, ख़ुशीअ में बाबो रोए पियो, पंहिंजे बच्चे खे भाकुर पियो पाए। बच्चो पंहिंजे अम्मा खे परचाए पियो त अम्मा ख़ुशीअ में पई रोए त मुंहिंजो बच्चो मूंखे परचाइण जे लाइ आयो आहे। खुदा जी ज़ात जो कसम आहे, बच्चो जन्मल पीउ मां खे परचाईंदो आहे त पीउ मां खे एतिरी ख़ुशी कान थींदी आहे जेतिरी रब खे ख़ुशी थींदी आहे जॾहिं बानो पंहिंजे रब खे परचाइण जे लाइ ईंदो आहे। इन जे करे अल्लाह से फरमा वअनीबू इला रब्बिकुम। ओ मुंहिंजा बानो मोटी अचो पंहिंजे रब ॾे, डिॼो न। वॾेरे जे उताक ते वेंदा हूं त डिॼंदा हूं, मथां पटको न लाहे। सरदार जे उताक ते वेंदो त डिॼंदो, मथां बेइज्जती न करे। थाणे ते वेंदो त उते बि डिॼंदो, मथां सूबेदार हथ कड़ी न हणे। कोर्ट में वेंदो त उते बि डिॼंदो त मथां जज टीपन जे सज़ा न ॾे। अल्लाह से फरमायो वअनीबू इला रब्बिकुम। ओ मुंहिंजा बाना मां वॾेरो कोना, मां सरदार कोना, मां सूबेदार न आहियां, मां जज न आहियां, मां तव्हांजो रब आहियां। मोटी अचो पंहिंजे पालींदड़ ॾे, माफ़ी वठण तव्हांजो कमु आहे। ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी ॾेई जन्नती बनाइण मां अल्लाह। हदीस में जो रब फरमायो लौ सालनी फिल मुज़निबीन मिन अहलिल अर्द। अल्लाह से फरमायो मूसा इन गुनहगार बाने जी आजिज़ी यो एतराफ़े जुर्म मां रब खे एॾो वणी वियो जेकर यो पूरी रूए ज़मीन जे गुनहगारनि जे लाइ माफ़ी वठे आ त अॼु मां रब सभिनी खे माफ़ करे छॾियो। त जेको बानो ॾोह मञे थो रब खे एॾो थो ऐं हिते जेको ॾोह मञे थो वो क़यामत जे ॾींहुं बि मञी। हिते जेको नथो मञे त मां कहिड़ो ॾोह कयो, असां कहिड़ो गुनाह कयो, इहो क़यामत जे ॾींहुं बि न मञे।
कुरान तो फमवज़ियल किताब फतरल मुजरिमीन मुशफिकीन क्या मजदी जन सहीफ़ खोलियो वेंदो आमाल नामो खोलियो वेंदो गुनाहन जो दफ्तर खोलियो वेंदो त के आगा ज़ालिम भी हूंदा जो ते रब खे चवंदा वल्लाहि रब्बिना मा कुन्ना मुशरिकीन या अल्लाह असां त पक्का मुवाहिद हुयासीं असां त मस्जिद जा कख हुयासीं असां त नेक नमाज़ी हुयासीं असां जिंदगी में ॾोह कयो ई कोन हो ही फरिश्तनि ज़ुल्म कयो आहे परावा गुनाह असांजे अमाल नामे में लिखी छॾिया हिते जेको नथो मञे उते बि न मञींदो रब कीअं मञाईंदो अल्लाह से फमा अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम ई चप्पई ज़ुबान चप्पन जे विच में रखी करे टोपो ॾिनो सुईअ सां सिबियो वेंदो चप्पल खे ई ज़ुबान खे वाह त बंदि थी वेंदा व तुकल्लिमुना ऐदीहिम हथ ॻाल्हाईंदा पेर ॻाल्हाईंदा अखियूं ॻाल्हाईंदा क़यामत जहिड़ी अखियूं रब ॾाढो गवाही ॾींदियूं या अल्लाह पूरी ज़िंदगी कुरान मजीद जो मोह कोन ॾिठई राति ॾींहं पढ़ायूं न्याणियूं ॾिसंदो कन ॻाल्हाईंदा या अल्लाह ज़िंदगी में कुरान मजीद कोन ॿुधई राति ॾींहं मौसीक़ी राग ॿुधंदो पेर ॻाल्हाईंदा या अल्लाह 300 किलोमीटर पंधु करे डांदन जी गोए ते वनी 3 कलाक बीठो 400 किलोमीटर पंधु करे सेवण जे मेले ते 3 कलाक धमाल में बीठो पर घर सां दर सां भित सां ठुल जी शादी हाल में कुरान जो वाइज़ पियो हले दीन जी ॻाल्हि पई हले हिनखे एतिरी हिम्मत न थी जो विखू खणी वञी कुरान हिते जो असांजे पीउ खे केरु अची चए त तुंहिंजे पुट खे मां शराब खाने में ॾिसी आयो तुंहिंजे पुट खे मां जुआ खाने में ॾिसी आयो असांजे पीउ खे जो केरु इएं अची चए त कावड़ ईंदी हुन शायद ते यार इन जे करे जो के दौर में केरु शाहिदी ॾिए ई कोन थो सम्झनि था त शाहिदी ॾींदासीं त मरंदासीं आया अखियुनि सां ॾिसनि था पोइ बि शाहिदी नथा ॾियनि गवाही नथा ॾियनि हालांकि कुरान मजीद में अल्लाह से फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू कूनू कव्वामीना बिलकिस्त शुहदाअ लिल्लाह पंजो सिपारो सूरत निसा रब फरमा ओ ईमान वारो शाहिदी जो त इंसाफ जी शाहिदी जो वलौ अला अनफुसिकुम अविल वालिदैन वल अक़रबीन अल्लाह से फरमा जेकर सच्ची शाहिदी ॾियण जे करे तव्हांजी जान हली वञे तव्हांजा अबू अम्मा जेल में हलिया वञनि तव्हांजा मिट माइट रिश्तेदार सभु कुर्बान थी वञनि भली ॻोठ तव्हांजो बर्बाद थी वञे इहो नुक़सान थोरो अथव कूड़ी शाहिदी जो नुक़सान अञा वधो जान हली वञे इहो नुक़सान थोरो अबू अम्मा कुर्बान थी वञनि इहो नुक़सान थोरो मिट माइट सब कुर्बान थी वञनि ॻोठ बर्बाद थी वञे इहो नुक़सान थोरो आहे कूड़ी शाहिदीअ जो नुक़सान अञा वॾो अॼु असांजो मुस्लमान 5000 ते कूड़ी गवाही ॾियंदा या कोन ऐं वोट बि शाहिदी अथव ये मसलो समझी जो गवाउंट था जो यो गोया कि तमा रब के शाहिद था बनायो तमा कसम खणी करे रब के चौथा या अल्लाह ही जंखे मा वोट दो जा
यो अमीन आ, यो शरीफ आ, यो दयानतदार आ, इन वटि जेको पैसो ईंदो वो बामानत क़ौम ताईं पहुचाईंदो। यो नेक निमाज़ी आ, साले आ, पाकिस्तान जे आईन मुताबिक शरीफ माण्हू आ, या तव्हां गवाही था ॾियो। तो कूड़ी गवाही जो नुक़सान केॾो, या सच्ची गवाही था ॾियो या कूड़ी। वो फैसलो पाण वञी कजो। वाइदा खां पोइ वञी बिस्तरे ते सोचिजो अकेला मसना वसुला सवरबा ब जगह टे जगह चार जगह वेही करे सोचो, अकेला में सोचो। सुम्मत तफक्करू, पोइ फिक्र भी कयो त याल में जेके ॻाल्हियूं कयूं ये कीअं असां इन्हनि ते अमल आहे या कोन। शाहिदन के मारे छॾियो। मोहतरमा बेनज़ीर साहब वेचारी शहीद थी वई, जेके गवाह हुया गवाहनि खे मारे। मीर मुर्तज़ा शहीद थी वियो, जेके गवाह हुया ज़रदारी गवाहनि खे मारा छॾिया। मता केरु शाहिदी ॾे। हिते शाहिदनि खे मारे। क़यामत जे ॾींहुं जो हथ शाहिदी ॾींदा, पैर शाहिदी ॾींदा, अखियूं ऐं कन गवाही ॾींदा त ही ज़ालिमा। कुरान तो फरमाया ज़ालिमु अला यदई, पोइ माण्हू पंहिंजे हथनि खे चक पाईंदा, पंहिंजे पेरनि खे कुते वांगुरु पटींदा, पंहिंजूं अखियूं पटींदा, पंहिंजा कन पटींदा, चवंदा लिमा शहिदतुम अलैना, असांजे मथां तव्हां इहा गवाही छो था ॾियो। कुरान तो फरमा इंसान जा हथ पैर अखियूं ऐं कन इंसान जी खलर बजिया ॾो ॻाल्हाईंदी। क़ालू अंतकनल्लाहुल्लज़ी अंतक कुल्ल शै, असां बेवस आहियूं, असां खां रब जी ज़ात ॻाल्हाए थी जेका हर शइ खां ॻाल्हाए। बाबा इन ज़ुबान में ॻाल्हाइण जी ताक़त कंहिं रखी आहे। थोड़ा इंसान तव्हांखे मिलंदा वात में ज़ुबान अथनि पर वीचारा ॻाल्हाए कोन था सघनि। जेको रब हिन ज़ुबान सां ॻाल्हाए सघे थो, उन रब खे ताक़त आहे हथनि खां ॻाल्हाए, पेरनि खां ॻाल्हाए। वो खजीअ जे थुड़ ॻाल्हायो, ॻाल्हाई कोन ॻाल्हाई। नबी साईं खजीअ जे थुड़ सां टेक ॾेई करे ख़ुतबो ॾींदा हुआ। हज़रत तमीमदारी साईं जन जे लाइ मिंबर ठाहे आयो, जियां जो नबी साईं जुमे जे ॾींहुं मिंबर ते वेठा, साहब फरमाए तो खजीअ जो थुड़ नबी साईं जे जुदाईअ में ईअं पियो रोए जियां बच्चो अम्मा जे जुदाई में रोंदो आहे। नारे तकबीर, ताजदार खत्म नबूवत, शान मुस्तफा, मकाम मुस्तफा। नबी से मिंबर तो उथिया, उन खजीअ जे थुड़ खे वञी भाकुर पातऊं, जियां बच्चो अम्मा के भाकुर पाए सिसकियूं भरे माठ कंदो आहे, ईअं खजीअ जे थुड़ मस वञी माठ कई। नबी से फरमायो जेकर तुंहिंजो मुतालबो हुजे, मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां, तूं हिते साओ मेवेदार बणिजी वञी, क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत तुंहिंजा मेवा पई खाए। जेकर तुंहिंजो मुतालबो हुजे, मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां, तूं आख़िरत जे ॾींहुं जन्नत जे बाग़ में हमेशह मां मोहम्मद जी ज़ियारत कंदो रही। खजीअ जे थुड़ चयो साईं पोइ ॻाल्हि मूंखे वणे थी। सभु चयो सुभान अल्लाह। दुनिया जो जहान बेवफाई जो जहान आहे, साईं मुंहिंजे लाइ दुआ घुरो, मां आख़िरत जे ॾींहुं तव्हांजे जन्नत जे बाग़ में हमेशह तव्हांजी ज़ियारत कंदो रहां। खजीअ जे थुड़ ॻाल्हायो। अबू जहल जे हथ में पथरियूं हुयूं। साईं जन खे चई जेकर तूं ॿुधाए वे त मुंहिंजे मुठ में छा आहे, त मां कलमो पढ़ी करे मुस्लमान थो थियां। नबी साईं फरमायो मां छा ॿुधायां, तुंहिंजे हथ में जेका शइ आहे उहा पाण ॻाल्हाईंदी। हदीसुनि जे किताबनि में चए थो पथरी हर हिकु पथरी ॻाल्हायो, चई अशहदु अन्नक रसूलुल्लाह, असां शाहिदी थी ॾियूं त तूं अल्लाह जो सचो रसूल। नारे तकबीर, ताजदार खत्म नबूवत,
मकाम मुस्तफा शिकारी गोह खणी आयो गोह त नबी से फरमाया जब मन अना ओ गोह बुदा तमा मोहम्मद के रहा वा गोह अरबी फसी बलीग जुबान में नबी से के थी अशहदु अन्नका रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन सही मां गवाही थी जाता तू अल्लाह जो सच्चो रसूल आ ऐं तू आखिरी नबी आ तो का बाद कोई नबी नहीं रब जादू करी दे हिते जो कोडो मने तो माफी वठे तो यो क़यामत जे ॾींहुं मनी हिते जेको माफी नथो वठे यो क़यामत जे ॾींहुं ॾोह न मनी वो रब मंझराईंदो हिते जेको ॾोह मने माफी तो वठे हदीस में चए तो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह ताला इन बाने खे पंहिंजी सतारी वारी चादर में ढकी सचो सुभान ढकी जीअं हिन जे पीउ खे बि ख़बर न पए त मुंहिंजो पुटु ॾोहारी आहे अम्मा को लिखाईंदुस भाइरनि को लिखाईंदुस भेनरुनि को लिखाईंदुस ज़ाल को लिखाईंदुस औलाद को लिखाईंदुस दोस्तनि को लिखाईंदुस उस्तादनि ऐं मुर्शिदनि को लिखाईंदुस रब पंहिंजी सतारी वारी चादर में ढके करे पुछा कंदुसि ओ मुंहिंजा बना ॿुधा फलाणो गुनाह तो कयो चवंदो हा मुंहिंजा रब मञा थो मां कयो आहे फलाणो गुनाह चवंदो या अल्लाह मञा थो यो भी कयो आ फलाणो गुनाह चवंदो या अल्लाह मञा थो यो भी मां कयो आ हदीस में जदो हिकु हिकु गुनाह मञींदो रब जो रहम जोश में अची वेंदो अल्लाह से फरमाईंदो मुंहिंजा बाना दुनिया में भी तो ॾोह मञो माफ़ी वरतई हाणे भी मञी थो दुनिया में भी तोखे ढकियो हाणे भी ढकेंदो वञ जन्नत में कंहिंखे ख़बर न पवे त ही को ॾोहारी बाबा हिते मञो